त दोस्तों प्रोग्राम खे अॻिते वधाए रहिया आहियूं। हाणे तव्हांजी मुलाक़ात हिकु अहिड़े शख़्सियत सां कराए रहिया आहियूं जंहिंखे सरस्वती माता जो वरदान मिलियल आहे। असांजा बुर्ख शायर, कवि, कहाणीकार, असांजा प्यारा दादा वासुदेव मोही। दादा वासुदेव मोहीअ लाइ जेतिरो बि चऊं त ईअं लॻंदो कि सूरज अॻियां ॾीओ ॾेखारे रहिया आहियूं। संदन खे घणनि ई इनामनि सां नवाज़ियो वियो आहे। संदन खे घणा ई अवार्ड मिलिया आहिनि। NCPSL हुजे या दिल्ली सिंधी अकेडमी हुजे या गुजरात साहित्य अकेडमी हुजे या ॿियनि घणनि ई हंधा हिननि खे केतिरा ई अवार्ड मिलिया आहिनि। ऐं वेझराईअ में हिननि खे हिकु बेशकीमती अवार्ड मिलियो आहे जो आहे बिरला फाउंडेशन जो सरस्वती सम्मान। जी हाँ दोस्तों, इहे पहिरियां सिंधी आहिनि जिन खे इन सम्मान सां नवाज़ियो वियो आहे। असां सभई सिंधी ॾाढा भाॻनि वारा आहियूं, अहिड़ा साहित्यकार असांजे विच में आहिनि। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे त दादा वासुदेव मोही असांजे विच में मास्टर रांझन जे बारे में असांखे कुझु ॿुधाए रहिया आहिनि। त अचो त ॿुधूं आदरणीय दादा वासुदेव मोही जन खे। सिंधी ॿोलीअ बेशुमार फनकार पैदा कया आहिनि ऐं उहे फनकार हर खेत्र में मौजूद आहिनि। चित्रकारी हुजे या संगीत, गायकी हुजे या साहित्य, हर खेत्र में असांखे नायाब कलाकार मिलंदा रहिया आहिनि। असां सिंध मां हिते हिंद में आयासीं। ॾाढियूं ॾुखियूं हालतूं हुयूं, पर सिंधी हालतुनि खां हार मञण वारा कोन आहिनि। हुननि पेट ऐं छित जे होने सां गॾु सिंधी सकाफ़त ऐं सिंधियत खे बचाइण जो बि कार्ज शुरू कयो। राम पंजवाणी साहिब असांखे नए सिर पंहिंजे इष्ट देव झूलेलाल सां जोड़ियो ऐं चेटीचंड जा मेला लॻाया त मास्टर रांझन जहिड़नि झूलेलाल ते गीत रचिया ऐं सिंधी सकाफ़त सां लॻापियल गीत गाया। त अहिड़ा सिंधी जेके पायोनियर कमु कनि था ऐं बुनियादी पथर जो कमु कनि था, उन्हनि में इहे नाला शामिल आहिनि जिन में मास्टर रांझन बि आहे। मास्टर रांझन जो ही साल 2020 जन्म शताब्दी साल आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त हुन साहिब जो कुटुंब, ख़ासि करे संगीता सुखवाणी, ही जश्न मल्हाए रहिया आहिनि। सिर्फ़ु कुटुंब ई छो, सॼी क़ौम हिन जश्न में शामिल आहे। NCPSL त जश्न मल्हायो ई आहे। साॻे वक़्तु वीना श्रृंगीअ बि लंडन रेडियो ते मास्टर रांझन ते मुकमल तासरात ॾेई, हुनजे जीवन ॾेई, हुनजे हासिलातुनि ते रोशनी विझी सॼी दुनिया में हुनजो नालो रोशन कयो आहे। मास्टर रांझन अहिड़ा कवि हुआ जिन जी कविता में सलासत ऐं रवानी आहे। इन करे उन कविता खे, उन रचनाउनि खे केतिरनि ई गायकनि ॻायो आहे। हिंद तोड़े सिंध में त रांझन साहिब खे रांझन फ़क़ीर जे नाले सां यादि कंदा आहिनि। हिते हिंद में न सिर्फ़ु सिंधी पर गैर सिंधी गायकनि बि मास्टर रांझन साहिब खे ॻायो आहे, जिन में जसविंदर नरूला, कुणाल गांजावाला, अलका याग्निक वग़ैरह जहिड़ा मशहूरु प्लेबैक सिंगर्स अची था वञनि। मास्टर रांझन साहिब खे नौजवान टहीअ ॻायो आहे। जॾहिं वंदना ऐं मोहित जहिड़नि नौजवान गाईंदड़नि उनखे ॻायो आहे, तॾहिं हिकु अलॻि क़िस्म जी रंगत अची वेंदी आहे। उन्हनि पंहिंजी टेक्निक ऐं अलॻि ढंग सां उन्हनि खे पेश कयो आहे। इन करे मास्टर रांझन साहिब विदेशी ज़मीन ते मक़बूल। मास्टर रांझन जा गीत सिंधियुनि जे दिलनि में धड़कंदा आहिनि। उहो मुंहिंजी ॿेड़ीअ ते विच सीर ते हुजे या पार पुॼाईंदो गीत हुजे, उहे सिंधी जलसनि में गूंजंदा रहंदा आहिनि।
कंहिं रचना जी पाएदारी तॾहिं साबित थींदी आहे जॾहिं उहा माण्हुनि जी ज़बान ते चढ़ंदी आहे। ऐं मास्टर रांझनि जा गीत सिंधियुनि जे छपनि ते आहिनि, उन्हनि जी झूमगार में आहिनि। मास्टर रांझनि जूं इहे सभु रचनाऊं मास्टर रांझनि जूं रिहाणियूं किताब में शामिल आहिनि। ऐं कमाल जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जा गीत कंहिं न कंहिं राग ते बीठल आहिनि। मूंखे ख़ुशी आहे त मास्टर रांझनि जो कुटुंब संगीता सुखवाणी ऐं ॿिया हिकु सिंधू भवन बर्पा कयो आहे मास्टर रांझनि जे नाले में, जिते केतिरनि ई नवनि कलाकारनि खे मौक़ो मिलंदो आहे पंहिंजी कला पेश करण जो। ऐं मां सम्झां थो त इहा सिंधियत जी विरासत उन्हनि हिते अॻियां वधाइण जो कार्ज कयो आहे। ऐं उमेदु आहे त इहा सकाफ़त, इहा सिंधियत अञा क़ाइमु रहंदी ऐं मास्टर रांझनि जो नालो हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो, सिंधियुनि जे दिलनि में वसंदो।